ठरी मीरवा मां ख़बर ॾींदा हलूं त सहाफ़ी अमजद मुग़ल जी मरहूमा नानी जो चालीहे जो प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। मरहूमा खे साले सवाब पहुचाइण लाइ ख़ैरात फी सबीलुल्लाह पिण कई वई। प्रोग्राम में पीर आफ राणीपुर पीर सैयद मोहम्मद आसिफ अली शाह जिलानी ऐं केतिरनि तइदाद अवाम शिरकत कई। उन मौक़े ते पीर आफ राणीपुर सैयद मोहम्मद आसिफ अली शाह जिलानी ख़िताब कंदे चयो त ही दुनिया फ़ानी आहे, ही हर साह वारी शइ खे छॾे वञणो आहे, बाक़ी रहंदो नाउ कुल काइनात जो। हिन चयो त हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण तकलीफ़ुनि के मुंह ॾींदे बि असां जे लाइ बख़्शिश जी ॾींहुं राति दुआ घुरी। उन मौक़े ते वारिस लियाकत अली, गुलाम सरवर मुग़ल, इफ्तिखार हुसैन, अमजद अली मुग़ल सोगवार हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।